अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाहा यअमुरुकुम अन तुअद्दुल अमानाति इला अहलिहा क़ाला नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयतुल मुनाफ़िक़ि सलास इज़ा हद्दस कज़िब व इज़ा वअद अख़लफ़ व इज़ा तुमिन ख़ान। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लम। हवा हिर्स वाला दिल बदल दे, मेरा गफलत में डूबा दिल बदल दे। बदल दे दिल की दुनिया, दिल बदल दे। खुदाया फजल फरमा, दिल बदल दे। सुनूं मैं नाम तेरा धड़कनों में, सुनूं मैं नाम तेरा धड़कनों में, मज़ा आ जाए मौला दिल बदल दे। जो हो दीदार तेरा रोज़ महशर, जो हो दीदार तेरा रोज़ महशर, तू देखे मुस्कुरा कर दिल बदल दे। ये कैसा दिल है सीने में इलाही, ये कैसा दिल है सीने में इलाही, ये जिंदा भी है मुर्दा दिल बदल दे। पड़ा हूँ तेरे दर पर दिल शिकस्ता, पड़ा हूँ तेरे दर पर दिल शिकस्ता, रहूं क्यों दिल शिकस्ता, दिल बदल दे। मेरी फरियाद सुन ले मेरे मौला, मेरी फरियाद सुन ले मेरे मौला, बना ले अपना बंदा दिल बदल दे। हवा हिर्स वाला दिल बदल दे, मेरा गफलत में डूबा दिल बदल दे। बदल दे दिल की दुनिया, दिल बदल दे। खुदाया फजल फरमा, दिल बदल दे।
खुदाया करम फरमा दिल बदल दे, खुदाया रहम फरमा दिल बदल दे। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद। मुझे मुअज़्ज़ज़ मुहतरम मुकर्रम मुजाहिद मुवाहिद भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो, अॼु जी असांजी तकरीर जो मौज़ू आहे अमानतदारी। अमानत में ख़यानत खां बचणु घुरिजे। इरशाद बारी ताला इन्नल्लाह यअमुरुकुम अन तुअद्दुल अमानाति इला अहलिहा, बेशक अल्लाह तबारक व तआला हुकुम करे थो पियो त पंहिंजी अमानतूं जेके अथव उन्हनि जे अहल तक मोटायो, उन्हनि खे ॾियो। अमानत खे रखराए वियो आहे, उन में ख़यानत न कयो। जंहिंजी शइ आहे उनखे वक़्त मुक़रर ते मोटाए ॾियो, या जॾहिं हू तलब करे थो तॾहिं उनखे मोटाए ॾियो। अमानतदारी मोमिन जी सिफ़त आहे, ख़यानत करणु यहूदी जी सिफ़त आहे ऐं मुनाफ़िक़ जी सिफ़त आहे। जेको सचो मोमिन हूंदो, कामिल ईमान वारो हूंदो, उहो ईमानदार हूंदो, अमानतदार हूंदो। ऐं जेकॾहिं उन जे अंदरि अमानतदारी न आहे त पोइ ईअं चइबो त या त यहूदियुनि वारी सिफ़त उन में अंदरि अची वई आहे, या मुनाफ़िक़ीन वारी सिफ़त उन में अंदरि अची वई आहे। इरशाद बारी ताला व मिनहुम मन इन तमनहु बिदीनारिन ला युअद्दीही इल्ला मा दुमत अलैहि क़ाइमा। अल्लाह साईं फरमाए थो यहूदियुनि वजा कुझु माण्हू अहिड़ा बि आहिनि जो हिकिड़ो बि दीनार तव्हां उन्हनि रखायो उहो तेसीं तव्हांखे कोन ॾींदा जेसीं तव्हां उनजे मथां सवार थी करे न बीहो। हिकिड़ो दीनार, बाक़ी जेकॾहिं तव्हां उनजे मथां सवार न थियो त बिल्कुलु बि कोन ॾींदा तव्हांखे। माना यहूदियुनि जी सिफ़त आहे ख़यानत करणु। इहा सिफ़त जेकॾहिं ईमान वारे में अची वञे त इहा बदकिस्मती आहे ऐं वॾे ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। हदीस बारका में ईंदो आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, आयतुल मुनाफ़िक़ सलास, मुनाफ़िक़ जूं टे क़िस्मूं आहिनि। इज़ा हदस कज़िब, ॻाल्हाईंदो त कूड़ ई कूड़ ॻाल्हाईंदो। व इज़ा वअद अख़लफ़, वाइदो कंदो त ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो। व इज़ा तुमिन ख़ान, जेकॾहिं तव्हां उन वटि अमानत रखाईंदव त उन में ख़यानत कंदो। इन हदीस बारका मां ख़बर पई त मुनाफ़िक़ जी अलामत इहा आहे त हू अमानत में ख़यानत कंदो आहे। मोमिन अमानतदार हूंदो आहे, यहूदी ख़ाइन थींदो आहे, मुनाफ़िक़ बि ख़ाइन थींदो आहे। लिहाज़ा तव्हां असांखे घुरिजे त अमानत में ख़यानत न कयूं। कॾहिं कॾहिं दोस्त का शइ रखण जे लाइ ॾेई वेंदो आहे या इस्तेमाल जे लाइ ॾेई वेंदो आहे, पोइ उन शइ खे असां दोस्ती में हड़प करे वेंदा आहियूं। पोइ अॻिले खे चवंदा आहियूं बाबा अॻिते पोइते थी वई, अधा मूं माइटनि खे ॾेई छॾी, अधा गुम थी वई, मूं बहानो करे छॾियो। इहा हक़ीक़त में ख़यानत आहे। हाणे ख़बर आहे दोस्त आहे मूंखां भराए कोन वठंदो, मुंहिंजो यार आहे मूंखां वठंदो कोन, लिहाज़ा छो न इन शइ खे गोल मोल करे छॾियां। पोइ पंहिंजे इस्तेमाल में आणे छॾींदो या कंहिंखे ॾेई छॾींदो, पोइ अॻिले खे चवंदो त बसि अॻिते पोइते थी वई। इहा अमानत में ख़यानत आहे, ईअं न करणु घुरिजे। मोमिन जो इहो शेवो न आहे त हू अमानत में ख़यानत करे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐलान नबूवत न फ़रमायो हो त मुशरिकीन मक्का नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबी न मञींदा हुआ, पर अमानतदार मञींदा हुआ, अमीन मञींदा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबी न मञंदा हुआ, अमीन ज़रूरु मञींदा हुआ। माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे किरदार सां साबित करे ॾेखारियो त मां उहो पैगम्बर आहियां, अञा ऐलान नबूवत नथो कयां, पर अमानत मुंहिंजे अंदरि मौजूदु आहे।
पोइ माण्हू अमानतूं रखाईंदा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि जेके जान जा दुश्मन हुआ उहे बि अमानतूं रखाईंदा। पोइ जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान नबूवत फरमायो पोइ त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान जो हिसो अमानतदारी खे फरमायो त अमानतदारी ईमान जो हिसो आहे। हदीस मुबारक में अचे थो ला ईमान लिमन ला अमानत लहू, उन माण्हू जो ईमान कामिल थी ई नथो सघे जेसि ताईं हू ईमानदार न थींदो, अमानतदार न थींदो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान नबूवत खां पोइ ईमान सां अमानतदारी खे जोड़े छॾियो, गॾे छॾियो। दुरूद शरीफ़ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद। असांजो दुश्मन हुजे उन जी शइ खाइणु असांखे ॾाढी सवली लॻंदी, उनजो माल हड़प करणु असांखे माल गनीमत महसूसु थींदो। दुश्मन आहे हदीस नुक़सानु, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अमानतूं हुयूं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुश्मन खे बि अमानत मोटाए ॾिनी। हिजरत वारी राति नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे घर जे ॿाहिरां पहिरो ॾिनो पियो हो मुशरिकीन मक्का जो, ऐं हो तलवारूं खयूं बीठा हा, नेज़ा ऐं खंजर खयूं बीठा हा त अलियाज़ु बिल्लाह अल्लाह जो रसूल ॿाहिरि निकिरे त नऊज़ु बिल्लाह हमलो कंदासीं नबी साईं जे मथां। हिन ॻाल्हि जे लाइ बीठा हो, जान जा दुश्मन बणिया बीठा, पर उन्हनि ई माण्हुनि जूं अमानतूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि मौजूदु हुयूं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली साईं खे घुरायो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली साईं खे फरमायो अली मां वञा थो पियो, ही अमानतूं अथई फलाणे 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 जूं, मां मदीने वेंदुसि, ही सुबुह जो सभिनि खे अमानतूं ॾेई करे पोइ तूं मदीने अचिजांइ। हल दुश्मनुनि खे बि अमानतूं मोटाइण वारो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असां त नियाणियुनि जा हक़ बि खाई वेंदासीं, उनखे विरासत में हिसो कोन ॾींदासीं। नियाणियुनि जो को हिसो थींदो आहे छा? उहो खाई वेंदासीं, पंहिंजो पाण में वेड़े सेड़े करे ॿाहिरि पाण में विराए खणंदासीं। नियाणी जो बि हिसो अलाह साईं कलाम मुक़द्दस में मुक़ररु फरमायो आहे, उनखे न ॾियणु उनजी अमानत में ख़यानत आहे। अन अबी हुरैरत रज़ी अल्लाह तआला अन्हु क़ाल क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अद्दिल अमानत इला मन इतमनक। हिकिड़ो उसूल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो त अमानत अदा कयो उनखे जंहिं तव्हां वटि अमानत रखाई आहे। ॻाल्हि सम्झ में अचे थी? हिकिड़ो माण्हू अमानत रखाए थो त हुनखे मोटाए ॾियणु घुरिजे। अॻिते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो वला तख़ुन मन ख़ानक, जेको तव्हां सां ख़यानत करे थो पियो तव्हां उन सां ख़यानत न कयो। इहा वॾी ॻाल्हि आहे। हिकिड़े अलाह जे बाने मूंखां अची मसइलो पुछियो, साईं कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जिन ॾे मुंहिंजा 4-5 लख रुपया आहिनि, 2-3 माण्हू या 8-10 माण्हू, ऐं उहे खाई विया आहिनि, ॾियनि ई कोन था पिया। कारोबारी हो नौजवान, उहे खाई विया आहिनि, ॾियनि कोन था पिया। ऐं कुझु माण्हू वरी अहिड़ा बि आहिनि जिन जा पैसा वरी मोॾे आहिनि, उहे न ही ॿिया आहिनि, उन्हनि जा पैसा वरी मोॾे आहिनि, उहे बि 4-5 लख रुपया थींदा। ऐं मां चाहियां थो त उन्हनि खे न ॾियां। साईं इहो लह पह थी वेंदो। हिकिड़े माण्हू तव्हांजो पैसा खाई भॼी वियो, मां वरी ॿिए जा पैसा थो खायां त बाबा लह पह थो कयां। ॻाल्हि सम्झ में अचे थी? मूं चयो न, जे तव्हांजा खाधा आहिनि मूं वरी मशवरो न मां चयो मोल साहिबु चरियो ई तूं, मुंहिंजे जे तो तुंहिंजा सामान खाधो आहे उनखे तूं माफ़ु करे छॾ। बुखियो थोरी आहीं, पैसा खुटियल थोरी अथई, अलाह जो गंज अथई तो वटि, उनखे तूं माफ़ु करे छॾ। जंहिंजा पैसा तो ॾे आहिनि तूं उनखे मोटाए ॾे। चई साईं कानून ई हूंदो, मां त बदिलो थो वठां, मुंहिंजो बदिलो पोइ तूं उनखां वटि जेको तुंहिंजो खाई वियो आहे। पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो वला तख़ुन मन ख़ानक, जेको तोसां ख़यानत थो करे तूं उन सां ख़यानत न कर। मां मोहम्मद जो दर्स इहो ई अथव सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
जेको हमारे अमानत रख रहा है उनके अमानत मोटाए ॾियो। जेको अव्हां सां ख़यानत करे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां हुन सां ख़यानत न कयो, उनजी अमानत अव्हां वटि पई हुजे उनखे मोटाए ॾियोसि। अॻे बि मूं 2-3 दफ़ा ॻाल्हि कई आहे, वरी बि अव्हांखे यादि ध्यानु करायां त जेकॾहिं असांखे दुकान ते चढ़ियासीं, 5 रुपया 10 रुपया खुलिया न हुआ या रहिजी विया, असां नथा ॾेई सघूं, साईं बाद में वठिजांइ, असां विसारे छॾींदा आहियूं। मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह लिखियो पंहिंजी किताब जे अंदरि, 3 पैसे जे एवज़ 700 निमाज़ूं क़यामत जे ॾींहुं ॾियणियूं पवंदियूं। 3 पैसनि जे एवज़, रुपया न, ॾहायूं न, सवें न, हज़ार, 3 पैसनि जे एवज़ में 700 निमाज़ूं ॾियणियूं पवंदियूं। हाणे अंदाज़ो लॻायो त जेकॾहिं 10 रुपया रहियल आहे त हुनजी हड़ वई न, क़यामत जे ॾींहुं इहो बदिलो थींदो। इन करे जेकॾहिं कंहिंजा 8 आना हुजनि, 12 आना हुजनि, रुपयो हुजे, उहो बाबा मोटाए वठि पंहिंजो। ऐं उहो चए थो बाद में ॾेई छॾियो, बाद में न, हींअर वठि, जान छॾाए, मुंहिंजे मथे जो सूर ला, ओॾी महिल ॾेई जान छॾायो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने छा अमानत ॾियो, तव्हां सां केरु ख़यानत करे थो, तव्हां हुन सां ख़यानत न कयो। ऐं जेके घरनि में ज़िम्मेदार आहिनि ऐं उन्हनि जे हिसे में का ज़िम्मेदारी अचे थी, का अमानतदारी अचे थी, त उन में बि अमानत में ख़यानत न करणु घुरिजे। अब्दुल्ला बिन मुबारक रज़ी अल्लाह ताला अन्हु, अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकु दफ़े मदीने खां थोरो ॿाहिरि घटि में घुमे पियो, के कम सां निकिरियो। हिकिड़े चरवाहे सां मुलाक़ात थियसि, उहो चरवाहो ॿकरियूं चारे पियो। अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु हुनखे फरमायो त अच त मूंसां गॾु मानी खा। हुन मानी खोली त अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ऐं मानी खाइणु लॻो त हुनखे फरमायो त अच मूंसां गॾु मानी खा। त हुन चरवाहे चयो त मां रोज़े सां आहियां, मां मानी में शमूलियत नथो करे सघां। ऐं उहो ग़ुलाम हो कंहिंजो। अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु हुन जे खे चेक करण जी कोशिशि कई, हुनखे परखण जी कोशिशि कई। फरमायईं त भला हिकिड़ो कमु कर, हिकिड़ी ॿकरी ज़िबह कयूं था, तुंहिंजे चरवाहे जेकी ॿकरियूं अथई उन मां हिकिड़ी ॿकरी ज़िबह कयूं था पिया, ज़िबह करे उन में खे खाऊं था पिया, तूं रोज़े सां ई वरी शाम जो इफ़्तारी बि तूं हुन सां कजांइ। हुनजे मुंहिंजे मालिक जी शइ आहे, मां नथो ॾेई सघां, उनजी इजाज़त जे बग़ैर मां नथो ॾेई सघां। अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु फरमायो तुंहिंजो मालिक ॾिसे त कोन थो? फरमायो मुंहिंजो मालिक नथो ॾिसे, पर अल्लाह तबारक व तआला ज़रूरु ॾिसे थो, मां नथो ॾेई सघां। इनकार करे वेंदो। हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु एॾो मुतासिर थियो, हुन खां एॾो मुतासिर थियो जो हुनजे मालिक सां वञी मुलाक़ात कई। मुलाक़ात करे उनखे जी क़ीमत अदा कई, क़ीमत अदा करे उन ग़ुलाम खे आज़ादु करे छॾियो। कंहिं सेठ जी, कंहिं सरदार जी, कंहिं अॻवान जी, कंहिं वॾे जी अमानत असांजे ज़िम्मे आहे, पोइ कंहिं बि सूरत में हुजे उनखे सही सलामत अदा कजे या इस्तेमालु कजे, ख़यानत न करणु घुरिजे। दुरूद शरीफ़ पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मद। अल्लाह तबारक व तआला कलाम मुक़द्दस में फरमाया, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तख़ूनुल्लाह वर रसूल व तख़ूनू अमानातिकुम। ए ईमान वारो, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां ख़यानत न कयो ऐं अमानतुनि में बि ख़यानत न कयो। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां ख़यानत न करण जो मतिलबु इहो आहे त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल तव्हांखे अहकामात ॾिना आहिनि, उन ते अमल कयो। अमल न कंदो या अमानत में ख़यानत आहे। ऐं केरु अमानत रखराए थो वञे त उन में बि ख़यानत न कयो, माल खे मोटाए ॾियो। असां सम्झंदासीं जेकॾहिं केरु सामान रखरायो त इहा ई अमानत आहे। न न, जेकॾहिं असां अल्लाह जी नाफ़रमानी कयूं था, अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी कयूं था पिया, त इहा बि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी अमानत में ख़यानत करणु थी वई। जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला चयो न मञियोसीं, नबी साईं जी सुन्नत ते अमल न कयोसीं, त पोइ असां न अल्लाह जा बि ख़ाइन आहियूं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बि ख़ाइन आहियूं। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तख़ूनुल्लाह वर रसूल व तख़ूनू अमानातिकुम। ए ईमान वारो, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां ख़यानत न कयो ऐं अमानतुनि में बि ख़यानत न कयो।
इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जो शागिर्द हुजे, जलील क़द्र शागिर्द हुए, अब्दुल्ला बिन मुबारक रहमतुल्लाह अलैह, उन वालिद साहब जो नालो हो मुबारक, अब्दुल्ला बिन मुबारक, अब्दुल्ला जे वालिद साहब जो नालो मुबारक हो। उहो बि कंहिंजो ग़ुलाम हो। उन जे आका उन जी ड्यूटी आई त तूं ही अनारनि जो जेको बाग़ आहे इते तूं संभाल हिन जी कर बसि। अनार जे बाग़ जी रखवाली संभाल जांच पड़ताल लाइण इन जो कमु हुयो। ऐं कई वरहनि ताईं, कई सालनि ताईं उनजो ख़ादिम रहियो, ग़ुलाम रहियो ऐं अमानत में ख़यानत बि न कंदो ऐं बाग़ जी रखवाली कंदो हुयो। हिकु दफ़े आका जो इरादो थियो त मां वञा ऐं वञी करे, उहो शेबी कबीले जो आका हो, उनजो इरादो थियो त वञा ऐं बाग़ वञी घुरे घुमी अचां। बाग़ में घुमण जो वञे त हिन बुज़ुर्ग सां मुलाक़ात थियसि, मुबारक सां। उनखे चई अदा मां आयो आहियां तुंहिंजे बाग़ में, हाल अहवाल ॾे मूंखे। उन हाल अहवाल ॾिनो सॼो। चई हाणे बाग़ तयारु आहे ऐं अनार बि तयारु आहिनि, वञी हिकिड़ो अनार पटे आ। मुबारक वियो, वञी हिकिड़ो अनार पटे आयो। हिन अनार भॻो, भञी करे खाइण लॻो त खटो हुजे। आका जेको हुजे, मालिक जेको हुजे, बाग़ जो हिन ग़ुलाम जो जेको मालिक हुयो, उन जीअं ई भॻो त खटो हुजे। वरी चई इहो त खटो, ॿियो खणी आ। इहो उछले करे ॿियो खण, ॿियो खणी आयो। वरी हुनखे भञी करे हुनखे खाइणु शुरू कयईं त उहो अनार बि खटो हुजे। आका ॾिठो त भेण हीउ बि खटो खणी आयो। मुबारक खे चई हीउ उछल, अञा टियों खणी, हीउ बि खटो आहे। उहो वियो, वञी टियों अनार खणी आयो। जॾहिं टियों अनार आंदो वियो ऐं हुनखे भॻई, भञी करे हुनखे खाइणु लॻो त इहो बि खटो हुजे। आका चयो, मालिक चयो, तोखे हेॾा साल ध्यानु मुंहिंजे बाग़ में रही थो पियो, तोखे एतिरी ख़बर कोन्हे अनार कहिड़ो खटो थींदो आहे, कहिड़ो मिठो थींदो आहे। एतिरो तजुर्बो तोखे कोन्हे थियो त अनार कहिड़ो मिठो थींदो आहे, कहिड़ो खटो थींदो आहे। बस ईअं पटियो खयों थो अची तूं। और चयो हा साईं, मूंखे बिल्कुलु बि ख़बर कोन्हे त अनार कहिड़ो खटो थींदो आहे, कहिड़ो मिठो थींदो आहे। चयो मूं तोखे हेतिरा साल रखियो आहे बाग़ में, तो मुंहिंजे बाग़ मञा अनार खाधो ई कोन्हे, जो तोखे ख़बर कोन थी पए। चयो साईं तूं मूंखे एतिरा साल रखियो आहे, मूं कॾहिं बि हिकिड़ो अनार पटे करे पाण कोन खाधो आहे। छो? चई इन करे जो तव्हां मूंखे चौकीदारी जे लाइ रखियो आहे, मूंखे अनार पटे करे खाइण जे लाइ त कोन रखियो अथव। मूं कोन खाधो आहे, हीअ तव्हांजी अमानत आहे, हिन अमानत में मां ख़यानत नथो करे सघां। आका एॾो मुतासिर थियो, एॾो मुतासिर थियो, एॾो मुतासिर थियो। हालांकि हिन जी इजाज़त हूंदी आहे, उर्फ़ आम में हिन जी इजाज़त हूंदी आहे। तव्हां अंबड़ियुनि जे बाग़ में, अंबनि जे बाग़ में कंहिं चौकीदार खे रखंदव त उहो जेकॾहिं अंब पटे खाईंदो त तव्हांखे एतिराज़ ई कोन थींदो, भले खाए। या कुझु किरंदा हूंदा अंब या अनार किरंदा त उहो खणी खाईंदो, तव्हांखे एतिराज़ ई कोन थींदो, भले भले खाए। पर हुन चयो साईं मां हेतिरा साल रहियो आहियां अव्हां वटि, 8 साल 10 साल या 15 साल, जेतिरा साल बि रहियो, फरमायो त मां कॾहिं बि हिकिड़ो अनार पटे करे मां तव्हांजे बाग़ जो कोन खाधो आहे, या किरियल बि कोन खाधो आहे। आका एॾो मुतासिर थियो, फरमाया अॼु खां पोइ तूं आज़ादु आहीं, हल मां तोखे पंहिंजी बारगाह में, दरबार में रहां थो। उते दरबार में रहांसि पाण सां गॾु, ऐं पंहिंजी न्याणी जो निकाह इन मुबारक सां कराई। अलाह तबारक व ताला उनखे औलाद ॾिनो, जेको जलीलुल क़द्र शख़्सियतुनि मंझां आहे, अब्दुल्ला बिन मुबारक रहमतुल्लाह अलैह। इहो शागिर्द हो इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जो। जॾहिं वालिदैन अमानतदार थियनि था पिया त पोइ उन्हनि जो औलाद बि अलाह तबारक व ताला नेक ऐं साले फ़रमाए थो। हराम जो असरु औलादुनि ताईं वेंदो अथव, यादि करे छॾियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया, इज़ा ज़ुय्यअतिल अमानतु फंतज़िर अस्साअ। जॾहिं अमानतूं ज़ाया थियनि, माण्हू अमानतुनि में ख़यानतूं कनि, अमानतूं फॿाए वञनि, अमानतूं खाई वञनि, अमानतूं मोटाए न ॾियनि, अमानतूं खणी करे भॼी वञनि, क़यामत जो इंतज़ारु कजो, हीअ क़यामत जी निशानी अथव। बुख़ारी शरीफ़ जी हदीस आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत जी निशानी मंझां हिकिड़ी निशानी इहा बि आहे जो माण्हू अमानतनि जो पास कोन रखंदा, अमानत में ख़यानत कंदा। इन करे ईमान वारे जो शेवो इहो न आहे त उहो अमानत में ख़यानत करे। ईमान वारो अमानतदार हूंदो आहे।
जी मूं अर्ज़ु कयो त यहूदियुनि जी ख़सलत आहे अमानत में ख़यानत करणु, मुनाफ़िक़ जी ख़सलत आहे अमानत में ख़यानत करणु। ईमान वारो त अमानतदार हूंदो आहे। असांजो पैगम्बर सादिक़ हो अमीन हो त उन जा चाहींदड़ बि सादिक़ ऐं अमीन हूंदा आहिनि, सचार हूंदा आहिनि, सच ॻाल्हाईंदा आहिनि ऐं ईमानदार अमानतदार हूंदा आहिनि। अमानत खे रखी वञे त उन में ख़यानत कोन कंदा। ऐं रुपए जी अमानत अहमियत रखे थी पई, लखें करोड़नि जी अलॻि ॻाल्हि आहे, रुपए जी अमानत अहमियत रखे थी। ख़्वाजा हसन निज़ामी रहमतुल्लाह अलैह किताब में हिकिड़ो अजीब वाक़ियो लिखियो। बर सग़ीर पाको हिंद जे अंदरि जॾहिं अंग्रेज़ जी हुकूमत हुई त हिकिड़ो अंग्रेज़ आयो दिल्ली में घुमण जे लाइ। अंग्रेज़ दिल्ली में घुमण जे लाइ आयो, वरी हुनखे कंहिं ॿुधायो आहे मुसलमान जी इबादत गाह जामे मस्जिद दिल्ली, वॾी मस्जिद आहे, अचे न घुमण अच। त वरी ओॾां बि आयो जामे मस्जिद दिल्ली, दरवाज़े ते फ़क़ीर वेठा हुजनि। हिकिड़ो फ़क़ीर वेठो, अंग्रेज़ ॾिठो फ़क़ीर वेठो आहे, पर्स कढी, पर्स मां हिकिड़ो सिको कढी, सिको कढी करे हुन फ़क़ीर खे ॾिनई। फ़क़ीर खे ॾेई करे पर्स विझे पियो खीसे में, त खीसे में कोन हुयसि, हलणु लॻो पर्स हेठि किरी पियुसि, हिनखे ध्यानु ई कोन रहियो। उहो पर्स खणी पाण रखी छॾियो हुन फ़क़ीर। वरी इहो मोटंदो हितां ई, पर इत्तेफ़ाक़ सां अंग्रेज़ मस्जिद घुमी करे वरी ॿिए दरवाज़े खां निकिरी हलियो, हिन पासे आयो ई कोन। ठीकु आहे, 1 साल 2 साल 3 साल 5 साल 7 साल 10 साल वॾे अरसे खां पोइ इहो साॻियो अंग्रेज़ वरी आयो घुमण जे लाइ दिल्ली जी जामा मस्जिद। दिल्ली में आयो, वरी जामा मस्जिद वरी ॾिसणु आयो। जीअं ई सीढ़ियुनि वटि पहुतो त साॻियो फ़क़ीर बीठो हुजे। इन फ़क़ीर सुञातो, साईं हिकिड़ो मिंट बीहो, तव्हां हेतिरा अरसो पहिरीं आया हुयो, तव्हांखे यादि आहे? हुन चयो मां पहिरीं बि अॻे आयो आहियां, तव्हां मूंखे ख़ैरात ॾिनी, तव्हांखे यादि आहे? हुन चयो मूंखे इहो यादि कोन्हे। की भला तव्हांजो पर्स गुम थी वियो, इहो यादि अथव? हा मुंहिंजो पर्स गुम थी वियो। उहो पर्स पंहिंजे अंदरि वञा हीअं कढी करे ॾिनी, साईं पर्स अची वठो, हिन में ॻणे वठो, रुपियो बि गुम कोन अथव, मां सभु जा सभु पैसा अमानत जे तौर ते तव्हांजा रखिया, अॼु तव्हां अची विया वापसि तव्हांखे ॾियां थो। फ़क़ीर मिसकीन ग़रीब मुहताज दर ते वेठो आहे पिनण जे लाइ, अमानत जो पासो न रखियो। अंग्रेज़ छा कयो, जेके पैसा पर्स में हुआ उहे सभु कढी करे हुन फ़क़ीर खे ॾेई छॾियो, हुन वठी छॾिया। पोइ सवालु कयईंसि त तो हेतिरो अरसो संभाले रखियो ऐं तो मूंखे न मिलियो त तूं खपाए छॾियां, पाण खणी छॾियां, कंहिंखे ॾेई छॾियां, कई रस्ता थी सघंदा पिया, कई तरीक़ा अपनाए सघी पियो, तो केरु पकड़ वारो न हो, पुछण वारो न हो, तूं छो महफ़ूज़ करे रखियो ऐं अॼु मां नज़र आयो तो मूंखे ॾिनो? न चयो मां इन करे महफ़ूज़ करे रखियो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो नबी आहे ऐं तूं ईसा अलैहिस्सलाम तुंहिंजो नबी आहे। क़यामत जे ॾींहुं ईअं न थिए जे ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम मुंहिंजे मोहम्मद अरबी खे तानो ॾेई विझे त तुंहिंजे उम्मती मुंहिंजे उम्मती जो पर्स लिकाए छॾियो कोन ॾिनो। इन ॻाल्हि खे मूं ज़हन में रखियो, मुंहिंजी अमानत हिन माण्हू खे मोटाए ॾिनी। एतिरनि सालनि खां बाद में दुआ आयूं, इन में ज़रे बराबरि बि मूं ख़यानत कोन कई आहे, हीअ मूं तोखे वापसि ॾिनो आहे पंहिंजे हथ में। तो अंग्रेज़ हैरान पियो थिए त उम्मत मुहम्मदिया जा फ़क़ीर एॾा ईमानदार आहिनि, अमीर केॾा ईमानदार हूंदा। इज़ा ज़ुय्यअतिल अमानतु फंतज़िर साअ, जेॾीमहिल अमानतूं ज़ाया थियनि, अमानतुनि में ख़यानत थिए, अमानत में गोभी लॻाई वञे, अमानतूं माण्हू खाईंदा वरितनि, क़यामत जो इंतज़ारु कयो, क़यामत वेठो अथव। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, आयतुल मुनाफ़िक़ि सलास, मुनाफ़िक़ जूं 3 क़िस्मूं आहिनि। इज़ा हदथ कज़िब, ॻाल्हाईंदो त कूड़ ई कूड़, व इज़ा वअद अख़लफ़, वाइदो कंदो त ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो, व इज़ा तुमिन ख़ान, अमानत रखंदो ख़यानत कंदो। मुनाफ़िक़ जी निशानी आहे अमानत में ख़यानत करणु। ईमान वारो अमानतदार हूंदो आहे
मालिक खे शइ वक़्तु मुक़रर ते पुॼाए ॾींदो, जेकॾहिं न त जॾहिं हू तलब कंदो उनखे ओॾी महिल ई ॾींदो। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह तव्हां ऐं असां सभिनि खे अमानतदार बणजण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जिन साथियुनि सुन्नत न पढ़ी सुन्नत